JSP जा वेटिंग कैंडिडेट आहियूं। जीअं तव्हां ॾिसो था लाड़काना में असांखे 9 ॾींहं असां कैंप क़ाइमु कई आहे। अॼु असां हे रिप्रेज़ेंट कयो आहे फाहे जो मतिलबु छा आहे? मेरिट जो क़तल कंहिं कयो आहे? एजुकेशन मिनिस्टर आहे CM सिंध मेरिट जो क़तल थियो आहे। उन्हनि सिर्फ़ु पंहिंजनि तालुकनि में 20,000 सीट्स फेल्यूअर्स खे ॾिनियूं ऐं असां जेके पास कैंडिडेट्स आहियूं उहे रोडनि ते आहियूं। मां मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवणु चाहींदमि, हे तव्हांजे लाड़काणे, हे तव्हांजो लाड़काणो आहे, तव्हांजी ममा जो शहर आहे, तव्हांजे नाने जो शहर आहे लाड़काणो। महिरबानी करे हिन शइ जो नोटिस वठो। अगरि हे ॾिसो था न मेरिट जो क़तल मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी, तव्हां छा था चाहियो त तव्हांजे लाड़काणे जूं नियाणियूं, तव्हांजी ममा जे शहर जूं नियाणियूं बि हीअं फाहो खाई बसि मरी वञनि, पाण खे ख़ुदकुशियूं कनि न? उहे नियाणियूं बि ईअं कनि न? असां नियाणियूं मेरिट पास रोडनि ते आहियूं ऐं तव्हांजे एजुकेशन मिनिस्टर पंहिंजनि टकनि में फेल्यूअर्स खे नवाज़ियो आहे त इहे कहिड़ो एजुकेशन मिनिस्टर आहिनि? एजुकेशन जो मिनिस्टर जो मतिलबु हूंदो आहे पूरी सिंध जा एजुकेशन मिनिस्टर, न उन्हनि जो इहो मतिलबु त न आहे त सिर्फ़ु पंहिंजे सिटीज़ जा एजुकेशन मिनिस्टर। इहो ॿियाई आहे, इहो ज़ुल्म आहे, इहा नाइंसाफ़ी आहे, इहो क़तल आहे मेरिट जो सरासर, इहो ज़ुल्म आहे। अगरि असां सां इंसाफ़ 25 अगस्त ते न कयो वियो त पोइ असां नियाणियूं बि हीअं फाहो खाई ख़ुदकुशियूं करे छॾींदासीं। साईं अॼु असांखे 9 ॾींहं लाड़काणा प्रेस क्लब जे आॾो असां पंहिंजी कैंप ते मौजूदु आहियूं ऐं मुसलसल सरापा एहतजाज आहियूं। अॼु असां हीअ एहतजाज करे अलामती फ़ाओ जेको आहे इहो असां ॿुधाइण था चाहियूं त तव्हां सिंध जी तालीम जो बि क़तलेआम कयो, उनखां पोइ मेरिट जो क़तलेआम कयो, हाणे तव्हां सिंध जे शऊर जो बि क़तलेआम करणु वञो पिया। मुसलसल रोडनि रस्तनि ते असां पंहिंजी हक़ जी आवाज़ जेका उहो बुलंद कयूं वेठा आहियूं। असांजी जाइज़ डिमांड आहे, का एॾी वॾी डिमांड आहे न जो हुकूमत असांखे एॾो परेशान कयो आहे, दरपदर करे ईअं लाड़काणे में लावारस करे छॾियो आहे। जाइज़ डिमांड आहे, तव्हां 97,000 उस्ताद भर्ती कया आहिनि, बाक़ी 10-12,000 जेके वेटिंग में रहिजी विया उन्हनि कहिड़ो ॾोह कयो? छा उन्हनि जो ॾोह इहो हुयो त उन्हनि तालीम हासिलु कई? छा उन्हनि जो ॾोह इहो हुयो त मेरिट ते पास थिया? छा उन्हनि जो ॾोह इहो आहे त हू अकल ऐं आवाज़ था बुलंद कनि रोडनि ते? इन जे करे असां मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां मुतालबो था कयूं, महिरबानी करे पंहिंजे घर खे तवजो ॾियो। लाड़काणो पंहिंजो तक, तव्हांजा वोटर सपोर्टर, तव्हांजा नौजवान नियाणियूं हिते मुसलसल वेठा आहिनि, तव्हां नोटिस वठो, असां सां ॻाल्हियूं कयो ऐं असां सां इंसाफ़ कयो। सिंध जे शऊर सां इंसाफ़ कयो, सिंध जी नियाणियुनि सां इंसाफ़ कयो, लाड़काणे वारनि सां इंसाफ़। त हिते जेके फांसी वारो जेको हिकिड़ो एहतजाज क़ाइमु कयो वियो आहे, इहो फांसी असांखे केरु थो ॾिए? सरदार शाह मेरिट जी लताड़ कई अथई, असांखे नौकरियूं नथो ॾिए, बेरोज़गार असांखे करे दरबदर कयो अथई। पंहिंजे तक जा जेके 32-33 आहिनि, उहे जेके माण्हू ना आयल आहिनि, उहे कुर्सियुनि ते वेही करे, असांजी जॻहियुनि ते वेही करे उहे छा था कनि? जॉब्स था कनि। असां जेके असल हक़दार आहियूं, असां सां इहा ताती था कनि जेका हे तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन वीडियोज़ में। हिननि तरीक़नि सां असां सां इहो ज़ुल्म छो थो कयो वञे? असां बि त सिंधी आहियूं न, असां बि त सिंध जा रहवासी आहियूं न, सिंध जा आहियूं, असां लाड़काणे जा असां आहियूं, असां सां इहो ज़ुल्म छो थो करे? आख़िर असांजो इंसाफ़ केरु कंदो? असांखे असांजे मेरिट ते पास थियल असां उमेदवार असांखे दरबदर कयो अथनि, असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ करे असांजी जेका मेरिट जी जेका हिन लताड़ कई आहे उहा बंदि कनि। मां साईं सरदार अली शाह साहिब सां मुखातिब थींदे चवंदुमि त गंगा जमुना जे पाणीअ सां निभायो कीनतो नातो, सिंधूअ जे जल ते जीअंदे सिंधूअ सां वेर तो लातो। साईं सरदार अली शाह साहिब, ही सॼी सिंध जा तव्हां एजुकेशन मिनिस्टर आहियो, न की उमरकोट, जामशोरो ऐं सेवण जा एजुकेशन मिनिस्टर आहियो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त तव्हां पंहिंजे वोटरनि, पंहिंजे सपोर्टरनि ऐं मनपसंद माण्हुनि सां त इंसाफ़ कयो था, पर ही सिंध जेका सॼी जेको आहे सो मेरिट टेस्ट पास नौजवान ऐं नियाणियूं रोडनि रस्तनि ते दरबदर आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जे तक जा माण्हू, बिलावल भुट्टो जे तक जा, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे तक जा माण्हू, शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जे तक जा माण्हू, हिननि सां इंसाफ़ केरु कंदो? असां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे अर्ज़ु था कयूं त बिलावल साहिब असांजे हिन मसइले जो नोटिस वठो। तव्हांजो जेको एजुकेशन मिनिस्टर आहे उहो पंहिंजा नवाज़ी में पूरो आहे, उहो पंहिंजा नवाज़ी में पूरो आहे, त हिन लाड़काणे वारनि सां, सॼी सिंध वारनि सां इंसाफ़ केरु कंदो? असांखे अॼु ही 9 ॾींहं हुआ, असां ही निटण उस में कैंप लॻाए एहतजाजी कैंप वेठा आहियूं। ख़ुदा असांजे हिन मसइले जो नोटिस वठी करे असांखे ऑफर आर्डर जारी कया वञनि, न त ॿी सूरत में हे एहतजाज जो दायरो वधायो वेंदो, जंहिंमें नईंदरो हाउस जे ॿाहिरां, शहीदनि जी मज़ार जे ॿाहिरां ऐं बिलावल हाउस जे ॿाहिरां पुरअमन धरणो हणी असां वेही रहंदासीं, जेसीं ताईं असां सां इंसाफ़ न थींदो।